अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ बुलेटिन में अवां खे भली कार। नाज़रीन, अवां खे टंडरोल हयार मां हिन ख़बर सां आगाह कंदा हलूं। SHO मसण फ़हीम यूसुफ़ज़ई पारां जश्न आज़ादी जे मौक़े ते झंडो फड़कायो वियो ऐं नंढनि ॿारनि में झंडा ऐं मिठाई पिणु तक़सीम कई वई। रिपोर्ट करे रहियो हो डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ नदीम बुलेदी। हक़ सच न्यूज़ टंडरोल हयार। दुश्मन सभी के वतन है सदा।